हिंगोर जा रिपोर्टर मीर खान मंगने जो, सॻियूं वासी मंठार अली मंगने जो ऐं तगियल खान मंगने जो, परेल मंगने जो, जेके पंहिंजी भाइटी ऐं भाइटियूं चरिए खे मारकुट करे पंहिंजा ॿार खणी असांजे घर ॻोठ कींझर ॾाढ़ो फ़क़ीर में छॾे विया आहिनि। ख़बर नाहे अलाए कहिड़ो प्लान जोड़े को ममण हथरादू मचाए असांखे फसाइण चाहिनि था। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॻोठ कींझर जे ॾाढ़ो फ़क़ीर जे रहवासी फ़ौजी आशिक़ हुसैन मंगने जो सिंध प्रेस क्लब हिंगोर जा जी मीडिया टीम सां ॻाल्हाईंदे चयो त अॻूणो रिटायर्ड सूबेदार मोहम्मद उर्स मंगने जो जी चुर्च ते मथियां नाले वारा माण्हू असांजे बिरादरीअ जे झगड़े जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे मज़कूरा नाले मंठार मंगने जो, तगियल मंगने जो, परेल मंगने जो असांजे घर ॿाहिरां पंहिंजनि ॿारनि खे फिटी करे हलिया विया ऐं मज़कूरा ॿारनि मथां इहे दड़का दहमान कंदे चई रहिया हुया त अगरि तव्हां मां कंहिं बि पंहिंजे नानाणनि जे घर अंदरि पाण खे मारियो न त वापसीअ ते असां तव्हांखे पंहिंजे हथनि सां मारे चवंदासीं तव्हांजे नानाणनि मथां विझंदासीं। मतिलब त मज़कूरा मथियां नाले वारा माण्हू असांखे नाहक फसाइण लाइ हथ जी का रांदि रचाए रहिया आहिनि जेके हू कंहिं बे वक़्त खां चाल खेड़ी को ममण मचाए सघनि था। फ़ौजी आशिक़ हुसैन मंगने जो वस वारनि इदारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, वज़ीर कानून, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर समेत आला अख़्तियारियूं हिन किरियल हरकत ते सख़्त नोटिस वठंदे मज़कूरा ॿारनि जी हयाती बचाइनि जेके मथियां माण्हू कुझु बि करे सघनि था। उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे अहिड़नि ड्रामा रचाईंदड़नि खे कानून जी गिरफ़्त में आणींदे मज़कूरा मासूम ॿारनि जी हयातियुनि खे बचाइण समेत असांखे उन हथरादू ठहंदड़ फ्राडी ड्रामे खां बचाए कानूनी तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इहो घणा ॼणा आहियो तव्हां बाबा? 3 ॼणा। हीअ तव्हांजो भाउ आहे? हीअ चरियो आहे ऐं हीअ भेण अथव? अच्छा, हिन चरे खे धमकियूं ॾिनई त हिन ॾींहुं भेण खे बि तव्हांखे बि घर मां कढियुनि, तव्हांखे छा चयुनि? अच्छा, सामान तव्हांजो खणी विया ऐं तव्हांजो वाल साहब कारियो तव्हांजो पीउ?